कमिश्नर कराची गुल प्लाज़ा सानहे जी हतमी जांच रिपोर्ट तैयार करे वरिती आहे। रिपोर्ट मूजिब कमिश्नर कराची गुल प्लाज़ा लॻल बाहि जी रिपोर्ट सिंध जे वॾे वज़ीर आरो पेश कंदो। ज़रियनि मूजिब गुल प्लाज़ा सानहे जी हतमी जांच रिपोर्ट कमिश्नर कराची ऐं एडिशनल IG ते बदल कमेटी तैयार कई आहे। कमिश्नर कराची गुल प्लाज़ा में बाहि जे वाक़े जी रिपोर्ट सिंध जे वॾे वज़ीर आरो पेश कंदो। रिपोर्ट में बाहि लॻण जा सबब ऐं बाहि विसाइण समेत रेस्क्यू बाबति तफ़सील शामिल आहिनि। इन खां अलावा रिपोर्ट में मुतासिरीन अखियुनि ॾिठनि शाहिदनि ऐं रेस्क्यू इख़्तियारियुनि खां हासिल कयल ॼाण लिखियल आहे। रिपोर्ट में लिखियो वियो आहे त ग्राउंड फ्लोर ते मौजूद ॿारनि जे हथनि में आतिशगीर मादो हुयो। गुलनि जी दुकान में बाहि लॻी। बाहि तेज़ी सां पखिड़िजी जेका एयर कंडीशन जे डक्ट्स तरफ़ां पखिड़िजी वई। ज़रियनि जो चवणु आहे त जांच रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त बाहि लॻण सबबि 79 फोदगियूं थियूं। वधीक फोदगियूं गुल प्लाज़ा जे मेज़ीनाइन फ्लोर ते थियूं। ज़रियनि मूजिब रिपोर्ट में चयो वियो आहे त गुल प्लाज़ा में बाहि राति जो 10:15 ते लॻी। पहिरियों फायर टेंडर 10:37 ते गुल प्लाज़ा पहुतो। डिप्टी कमिश्नर जनूबी 10:30 वॻे गुल प्लाज़ा पहुतो। रिपोर्ट मूजिब वधीक फोदगियूं गुल प्लाज़ा जे मेज़ीनाइन फ्लोर ते थियूं आहिनि।